कंधकोट में कारूंजे जी खोटाई ख़िलाफ़ जस्कम ऐं क़ौमी अवामी तहरीक वारा धार प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम जे वाली ॾिनो सिंधी क़ौमी अवामी तहरीक जे सजाद बिरोही फिदा महमदानी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी अॻवानी कंदड़ अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारूंजे जी खोटाई सिंध सां वॾी नाइंसाफ़ी आहे, जंहिं ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो वेंदो। हुननि चयो त ज़रदारी पूरी सिंध खपाए छॾी आहे। हाणे कारूंजे जी कढ लॻो पियो आहे, जंहिंजी मज़म्मत कंदे आला हुकाम खां मुतालबो कयूं था त कारूंजे जी खोटाई वारो कमु बंदि करायो वञे, न त एहतजाजनि सिंध पंजाब दंग ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो।